ये असांजो मश्क आहे 1/3 से। सवाल नंबर 2, सादी के 1 कलाक में 5 सॼा 1/2 सफ़ा लिखिया, जॾहिं त हुनजे भाउ अमीन 70 सॼा 3/4 सफ़ा लिखिया आहिनि। जेकॾहिं ॿई साॻी रफ़्तार सां कमु कंदा रहनि त ॿुधायो त 1 सॼा 3/4 कलाकनि में गॾियल तौरु ॿई ॼणा केतिरा सफ़ा लिखंदा। इहो बि ॿुधायो त अमीन सादिक जे भेट में केतिरा सफ़ा वधीक लिखंदा। हाणे असां वटि 2 सवाल आहिनि, सही आहे। पहिरियों आहे गॾियल तौरु ॿई ॼणा केतिरा सफ़ा लिखंदा, सही आहे। टाइम ॾियण लाइ असांखे ॿियो आहे त असां वटि इहो बि ॿुधायो त अमीन सादिक जे भेट में केतिरा सफ़ा वधीक लिखिया आहिनि। हाणे पहिरें सवाल खे असांखे पहिरियों आहे 1 कलाक ॾिनल आहे, मतिलबु 1 कलाक में इहो आहे कमु आहे, त पोइ जेतिरा बि कलाक आहिनि वधीक उन्हनि सां असां उन जे कम खे ज़रब ॾींदासीं ऐं पोइ गॾियल तौरु आहे त पोइ वाधू कंदासीं। ऐं जेकॾहिं फ़र्क़ु कढणो आहे, मतिलबु अमीन सादिक जे भेट में घणा सफ़ा वधीक लिखिया आहिनि, उहो काटू कंदासीं। अचो त वधीक हल कयूं, सही आहे। हाणे आहे असां वटि सादिक पंज सॼा 1/2 सफ़ा लिखिया। अमीन 7 सॼा 3/4 सफ़ा लिखिया, सही आहे। वधी ही आहे 1 कलाक जो कमु। वधीक असांखे ॾिनल आहे त इहो मालूम कयो 1 सॼा 3/4 कलाकनि में गॾियल तौरु 1 सॼा 3/4 कलाकनि में गॾियल तौरु कमु मालूम कयो, सही आहे। पोइ छा गॾियल तौर में छा कंदासीं, गॾियल तौर में छा कंदासीं, ऐं मतिलबु हिन खे हिन सां ज़रब ॾींदासीं ऐं हिन खे हिन सां ज़रब ॾींदासीं ऐं पोइ ॿिन्हिनि खे वाधू कंदासीं, सही आहे। हिते असांखे किताब में चयल आहे त ज़रब जी विरासत वारे ख़ासियत खे इस्तेमालु कंदे हल कयो, सही आहे। पोइ ज़रब जी विरासत वारे ख़ासियत खे इस्तेमालु कंदे असां हल कंदासीं। मतिलबु पहिरियों आहे 1 सॼा 3/4 ज़रबिया, इन पहिरें खे इन खे वाधू 5 सॼा 1/2 वाधू 7 सॼा 3/4। मां तव्हांखे ॿुधायो त पहिरें हिन खे हिन सां ज़रब ॾींदासीं, पोइ हिन खे हिन सां ज़रब ॾींदासीं, पोइ वाधू कंदासीं, सही आहे। हाणे हिते असांखे चए थो ज़रब जी विरासत वारी ख़ासियत, मतिलबु ही हिन सां पहिरें ज़रब थिए थो, ही हिन सां ज़रब थिए थो, साॻी ॻाल्हि आहे। मतिलबु ही आहे A into A एंड प्लस A into B बराबर है A प्लस B। मतिलबु A जेको आहे हिन सां ज़रब थिए थो, पोइ हिन सां ज़रब थिए थो, साॻी ॻाल्हि आहे। हाणे हिते कंदासीं A into A is equal to A², A into B is equal to AB, सही आहे, साॻी ॻाल्हि आहे। हिते बि असां कंदासीं पहिरीं हिन सां ज़रब ॾींदासीं A into A is equal to A², A into A प्लस जी साइन आहे, A into B is equal to AB, साॻी जवाबु आयो। इन मतिलबु इहो ज़रब जी विरासत वारी ख़ासियत आहे। हिते ई असां ज़रब जी विरासत वारी ख़ासियत साॻी ॻाल्हि आहे त ही हिन सां ज़रब कयूं या पोइ हिन सां ज़रब कयूं, पोइ वाधू कयूं, या साॻी ॻाल्हि आहे हिन खे अलॻि लिखी पहिरीं हिन खे वाधू करे पोइ हिन सां ज़रब कयूं।
हिकु सॼा हाणे इन खे असां सॼे खे ख़तमु कयूं सॉरी सॼे खे ख़तमु था कयूं हिकु चऊं 4 और 3 7 7 भाङे 4 हाणे उपजा 10 10 1 11 11 भाङे 2 वाधू 4 7 28 28 4 7 28 28 3 31 31 भाङे 4 हाणे असां छा कंदासीं हिते निशानी न आहे मतिलबु हिते ज़रब जी निशानी आहे ब्रैकेट जे विच में जेके निशानी न हुजे त उहो मतिलबु ख़बर आहे त असांखे ज़रब जी निशानी आहे 7 भाङे 4 हाणे नंढिया वञपत कंदासीं ऐं 2 ऐं 4 जो नंढिया वञपत छा थींदो 4 थींदो 2 4 खे घणा दफ़ा लॻे थो 2 दफ़ा लॻे थो 2 ज़रब ॾींदासीं 11 सां 2 वारो 22 वाधू जी निशानी आहे 4 4 खे घणा दफ़ा 1 दफ़ा लॻे थो 4 खे ज़रब ॾींदासीं ऐं 4 1 दफ़ा लॻे थो 1 खे ज़रब ॾींदासीं 31 सां 1 31 31 ऐं इन्हनि खे जोड़ कंदासीं 4 भाङे 7 ज़रबिया हाणे जोड़ कंदासीं 1 2 3 3 2 5 5 भाङे 4 हाणे असां इन्हनि खे ज़रब ॾींदासीं 7 टिके 21 हिकु आयो 2 मथे 5 7 35 35 2 37 4 चौक 16 को बि खोड़ो आम्हूं साम्हूं नथो लॻे अंश छेद खे क्रॉसिंग में बि नथो लॻे इन जे करे असां अंश खे अंश सां ज़रब ॾिनोसीं ऐं छेद खे छेद सां ज़रब ॾिनोसीं 4 चौक 16 सही आहे हाणे असां 371 भाङे 16 खे 371 भाङे 16 खे गॾियल अणपुर में या मुरकब अणपुर में चयन कंदासीं ईअं हाणे असांजी 16 घटि में घटि 37 खे घणा दफ़ा लॻे थो 16 लॻे थो 132 348 वधी थो वञे 232 ऐं 37 मां 32 विया घणा बचिया 5 बचिया 5 हिन खे मिलियो 51 खे घटि में घटि 16 घणा दफ़ा लॻे थो 232 348 ही 464 न 348 51 मां 48 विया घणा बचिया 3 बचिया 3 भाङे 16 अमीन ऐं सादिक घणा टाइम घणो आहे हिते 1 सॼा 3 भाङे 4 कलाक में सही आहे इहो लिखंदासीं 1 सॼा 3 भाङे 4 कलाकनि में गॾियल तौर 23 सॼा 3 भाङे 16 सफ़ा लिखिया आहिनि ॿियो सुवालु असां वटि आहे ऐं इहो बि ॿुधायो त अमीन सादिक जे भेट में केतिरा सफ़ा वधीक रहिया आहिनि हाणे अमीन जो कमु सादिक में असां काटू कंदासीं सही आहे इहो अमीन जो कमु आहे 7 सॼा 3 भाङे 4 ऐं सादिक जो कमु आहे 5 सॼा 1 भाङे 2 ऐं असांखे टाइम ॾिनल आहे हिते इहो ॿुधायो त अमीन सादिक जे भेट में केतिरा सफ़ा वधीक रखिया सॉरी हिते मां लिखणु भुलियो ऐं हिते टाइम लिखियलु हूंदो सही आहे इहो सवालु नंबर ॿियो आहे इहो बि ॿुधायो त अमीन सादिक जे भेट में 1 सॼा 3 भाङे 1 सॼा 1 भाङे 3 कलाकनि में 1 सॼा अमीन सादिक जे भेट में 1 सॼा 1 भाङे 3 कलाकनि में 1 सॼा 1 भाङे 3 कलाकनि में केतिरा सफ़ा वधीक लिखिया आहिनि ठीकु आहे असांखे टाइम ॾिनल आहे 1 सॼा 1 भाङे 3 हाणे पहिरियों छा कंदासीं अमीन जो कमु लिखंदासीं सही आहे अमीन जो कमु हिते लिखियलु आहे अमीन जो कमु केतिरो आहे 7 सॼा 3 भाङे 4 7 सॼा 3 भाङे 4 काटू सादिक जो कमु
सादी जो कमु हिते आहे 5 सॼा 1 भाङे 2, 5 सॼा 1 भाङे 2, 5 सॼा 1 भाङे 2 ऐं टाइम असांखे ॾिनल आहे 1 सॼा 1 भाङे 3, ठीकु आहे। ये टाइम ॾिनल आहे 1 सॼा 1 भाङे 3, इन सां ज़रूरु ॾींदासीं सॉरी 1 सॼा 1 भाङे 3। हाणे हल कंदासीं अॻिते ऐं मुर्कबणपुर खे चेंज कंदासीं उबतणपुर में 1 3 3 1 4 मतिलबु सॼे खे ख़तमु कंदासीं 4 भाङे 3 दरमियान 4 7 28 28 3 31 भाङे 4 काटू 5 10 10 1 11 11 भाङे 2 हाणे 4 भाङे 3 दरमियान हाणे 2 ऐं 4 जो नंढिया भाङेपुर कंदासीं छा थींदो 4 4 4 खे घणा दफ़ा हिकु दफ़ा लॻे थो 31 खे 1 सां ज़रूरु ॾींदासीं छा थींदो 31 काटू 2 4 खे घणा दफ़ा लॻे थो 2 दफ़ा लॻे थो 2 11 सां ज़रूरु ॾींदासीं थींदो 22। हाणे इन्हनि खे 4 भाङे 3 दरमियान हाणे कट कंदासीं 31 2 कट कंदासीं 1 मां नथो कटिजे हे त पोइ 3 1 खे ॾींदो 1 पोइ छा थींदो 11 थींदो 1 11 मां 2 विया 9 ऐं हिते 1 ॾिनो 1 खे 3 ॾिनो 1 खे 1 ऐं 3 वटि बचिया 2 मां 2 विया 0 4। हाणे ॾिसंदासीं हीअं अहिड़ो खोड़ो हुजे ऐसी छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग लॻे। हा आम्हूं साम्हूं में नथा लॻनि ही बि नथा लॻनि पोइ क्रॉसिंग में ॿई लॻनि था 4 4 खे 4 4 खे 1 दफ़ो इन्हीअ बि 1 दफ़ो ऐं 3 9 खे 3 दफ़ा ऐं 3 पाण खे 1 दफ़ा। हाणे को बि खोड़ो अंसी छेद खे आम्हूं साम्हूं नथो लॻे त अंस खे अंस सां ज़रूरु ॾींदासीं ऐं छेद खे छेद सां ज़रूरु ॾींदासीं 1 3 3 भाङे 1 ऐं 1 हेठि न लिखिबो आहे मतिलबु अमीन सादिक जे भेट में 1 सॼा 1 भाङे 3 कलाकनि में 3 सफ़ा वधीक लिखिया आहिनि। हीअ असांजो सुवालु हल थियो। 13 जो जवाबु हीअ आहे 20 जो जवाबु हीअ आहे। हिकिड़े सुवाल में 2 सुवाल हुया। सही आहे। मां तव्हांखे ॿुधायो त कीअं हल करिणो आहे कीअं कॾहिं तौरु कमु कीअं कढिणो आहे 1 कलाक जो मालूम हुजे ऐं ॿिन्हिनि जो फ़र्क़ु कीअं कढिणो आहे जेकॾहिं 1 कलाक जो मालूम हुजे वधीक टाइम जो असांखे मालूम करिणो आहे। हीअ थियो पंहिंजो सुवालु हल।